मटियारी खां रिपोर्ट करे रहियो आहे तामीर लाखो। ज़िले मटियारी में डेंगी वायरस तेज़ी सां पखिड़जण शुरू थी वियो आहे, जंहिं सबबि मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां डेंगी जा केतिराई केस साम्हूं आया आहिनि। ज़िले जी अस्पतालुनि ऐं सिहत खाते जे ज़रियनि मूजिबि मटियारी हाल आई न्यूज़ हैदराबाद तालकनि समेत कचे वारनि इलाइक़नि मां आयल केतिरनि ई मरीज़नि में डेंगी वायरस जी तस्दीक थी आहे, जिन जो अंग 22 खां वधीक ॿुधायो पियो वञे। ज़रियनि जो चवणु आहे त ज़िले में ख़ासि तौर ते कचे वारनि इलाइक़नि में डेंगी जा वधीक केस रिपोर्ट थिया आहिनि, जिते सफ़ाई ऐं मच्छरनि जी रोकथाम बाबति हालतूं ख़राब आहिनि। उन सिलसिले में ज़िले इंतज़ामिया पारां हंगामी बुनियादनि ते क़दम खंया विया आहिनि। डिप्टी कमिश्नर मटियारी मोहम्मद यूसुफ शेख डेंगी जे वधंदड़ केसनि खे नज़र में रखंदे ज़िले जे टिन्ही तालकनि वारी अस्पतालुनि में डेंगी मरीज़नि लाइ अलॻि वार्ड क़ाइम करण जा हुकुम जारी कया आहिनि। डीसी जो चवणु आहे त ज़िले में हिन वक़्त ताईं 15 डेंगी मरीज़नि जी तस्दीक थी आहे, जिन जे इलाज लाइ अस्पतालुनि में मुकमल सहूलतूं मुहैया कयूं वयूं आहिनि ऐं आऊं पाण उन्हनि वार्डनि जी निगरानी करे रहियो आहियां। डिप्टी कमिश्नर वधीक चयो त इंतज़ामिया ऐं सिहत खाते जी टीमूं रोज़ानो बुनियादनि ते अस्पतालुनि ऐं इलाइक़नि जो जाइज़ो वठी रहियूं आहिनि, जॾहिं त अवाम खे बि अपील कई वई आहे त हू पंहिंजे घरनि ऐं पाड़ेसरनि में बीठल पाणी ख़तम कनि, मच्छरमार स्प्रे इस्तेमाल कनि, बीमारी जी अलामतुनि जी सूरत में फौरी तौर ते वेझे अस्पताल सां राब्तो कनि। ॿिए पासे सिहत खाते पारां डेंगी बाबति आगाही मुहिम शुरू कई वई आहे, जंहिं में शहरी आबादी सां गॾु कचे इलाइक़नि में बि माण्हुनि खे एहतियाती तदबीरुनि बाबति आगाह कयो पियो वञे। ज़िले इंतज़ामिया जो चवणु आहे त डेंगी ते ज़ाब्तो आणण लाइ समूरा वसीला इस्तेमाल कया पिया वञनि त जीअं वधीक मुतासिर थियण खां बचाव थी सघे।